साईं सब का पहिरियां अस्सलाम वालेकुम। हिननि ज़ालिमनि असांखे आसर में रहाए चयूं तव्हांजो शहर न बुॾंदो ईअं करे हथ जा कट ॾेई ख़ुदा वाद शायदा मुंहिंजे पंहिंजे माइट जो न्याणी गुज़ारे वियो आहे। उन न्याणी जे दफ़न जे लाइ हिनमहिल उते छित ते लाश पियो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहा ॻाल्हि अथई। उते उन न्याणी जी लाश छित ते पियो आहे, जितां कितां पाणी उनखे वकोड़ियो पियो आहे। कोई अहिड़े इंतिज़ामिया कोन्हे जो उन ग़रीब जो रुॻो लाश कढाए दफ़न कराए वञे। हिन ज़ालिमनि असां सां उहो ज़ुल्म कयो आहे जीअं यज़ीद मलऊन कयो, इमामनि सां कयो, हिननि असां सां उहो ज़ुल्म कया। ख़ुदा तो 2010 मां बि ईअं थियो, घटि में घटि हाणे चवनि था तव्हांखे $10 अरब ॾियूं था। अड़े जॾहिं 3 करोड़नि जो कमु हो 2013 माना 10 खां वठी तक़रीबन 13 सालनि जे अंदरि कुझु न पियो थी सघे। 13 सालनि में तव्हां हिकिड़ा 5 लख रुपया रुॻो बंदनि ते ख़र्च कयो आहे त घणा थिया? त 5 लखनि में असांजो बंदि रुॻो बाक़ाइदा मज़बूत थी वञे हा त ग़रीब मज़लूम न लुड़नि हा। मौला जो क़स्म आहे हिनमहिल उहो ख़ैरपुर हिनमहिल बाक़ाइदा ॾिसंदो हुजे शहीदनि जो शहर लॻो पियो आहे, करबला जी टिकरी लॻो पियो आहे उते। ख़ुदा जी लानत पवंदो इंशाअल्लाह ताला। अल्लाह क़ुर में लिखियो आहे त मुंहिंजे अज़ाब जो इंतज़ारु कर, नेठि ख़ुदा जी पकड़ थींदई। तूं वेंदे काॾे भॼंदे नेठि हालत में लहंदे उते पुछाणो थींदे मज़लूमनि जा लाश उसन ते पिया थियनि।